60 मील वेझो प्राइमरी स्कूल की इमारत ज़बून हाल हुजण सबब छित जा चापड़ किरण लगा। उन मौके ते स्कूल के हेडमास्टर मोहम्मद छुटल मरी ऐं शागिर्दनि चयो त स्कूल काफ़ी अरसे खां ज़बून हाल बणियल आहे। इंतजामिया के काफ़ी भेरा मरमती कम लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे, पर हिन महिल ताईं को बि तदारुक नाहे थियो। अॼु स्कूल जी असेंबली दौरान छित मां चापड़ किरण सबब शागिर्दनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। हुननि स्कूल इंतजामिया समेत लाॻापियल इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त स्कूल जो मरमती कमु कराए जानी नुक़सान खां बचायो वञे। गंबट में व्याजनि के जुल्म का तंग थी रोड़ी कैनाल में टिपो ॾेई आपघात कंदड़ नौजवान शौकत जोगी जो लाश 2 ॾींहनि बाद हथ कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर खैरपुर फयाद रावजो जी नोटिस बाद रेस्क्यू अमले 2 ॾींहनि जी लगातार कोशिश खां पोइ लाश रोड़ी कैनाल में कढी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। मेहरापुर शहर में नामालूम चोर शेरी रहमान मेमन के घर में दाखिल थी सोना जेवर मोटरसाइकिल रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुची तफ़सील मालूम करे नामालूम चोरन खिलाफ एनसी दाखिल करे छॾी। पुलिस मूजिब चोरन खिलाफ कार्रवाई जारी है। उदेरोलाल विलेज में बासरन पारा ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ ऐं ज़मीन जा खाता तब्दील कराइण खिलाफ पीउ ऐं पुट पारा एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते गुलाम रसूल ऐं तस्लीम राजपूत चयो त इलाइक़े जा बासर अशरफ राजपूत सदरदीन राजपूत ऐं ॿिया असांजी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे ज़मीन जा कूड़ा खाता ठाराइण जी कोशिश करे रहिया आहिनि। उन्होंने इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त बासरनि खिलाफ नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। वारा बरसा गोठ गाज़ी खान मरखंड में चांडिया बिरादरी की 2 धुरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां हलंदड़ जहिड़े दौरान हिक धुर जे हथियारबंदनि पारां फायरिंग कई वई आहे। फायरिंग के नतीजे में हिक धुर जो नवाब चांडियो ऐं संदसि पुट ख़ादिम चांडियो ज़ख़्मी थी पिया। वारसनि पारां ज़ख़्मियुनि खे मक़ामी अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते नवाब चांडियो ज़ख़्मनि जा सूरनि असंदे फोत थी वियो। इतला ते मक़ामी थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फायरिंग ते ज़ाब्तो आंदो। वारसनि मूजिब जावेद चांडियो, हालात चांडियो, ज़ोएब चांडियो ऐं ॿियनि गोलियूं हणी नवाब चांडियो खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾिनो वञे।